मेरा दोस्तों, दुनिया में ईमान जे एतबार खां टिन क़िस्मनि जा माण्हू रहंदा आहिनि। हिकिड़ा जेके मोमिन आहिनि, हिकिड़ा जेके काफ़र आहिनि ऐं हिकिड़ा जेके मुनाफ़िक आहिनि। जंहिंजे ज़ाहिर ऐं बातिन में ईमान हुजे, ज़ाहिर ईमान वारो हुजे, अंदर में अल्लाह खे मञे, ज़बान सां मञे ऐं दिल बि उन जी तस्दीक करे ऐं अमल करण वारो हुजे, इन खे मोमिन सॾिबो आहे, ईमान वारो आहे। ऐं ॿियो जंहिंजे न अंदर में ईमान हुजे न ॿाहिरि ईमान हुजे, ज़बान सां बि अल्लाह खे न मञे, दिल में बि अल्लाह खे न मञे, इन खे काफ़र चइबो आहे। जेको ज़बान सां बि इनकार थो करे अल्लाह जो, अल्लाह जी तौहीद जो, अल्लाह जी वहदानियत जो, अल्लाह जी ज़ात जो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, ख़त्म नबूवत जो, ज़बान सां बि इनकार करे, दिल में बि इनकार करे, इहो आहे काफ़र। ऐं टियों माण्हू आहे जंहिंजो ज़ाहिर में त आबिद, ज़ाहिद, मुत्तकी नज़र अचे थो, पर अंदर में अल्लाह ऐं उन जे रसूल सां बुग़्ज़ रखियो वेठो हुजे, अंदर में दिल में उन्हनि ॻाल्हियुनि खे न मञे जेके उन जे ज़ाहिर में आहिनि, इन खे सॾिबो आहे मुनाफ़िक। छा सॾिबो आहे? मुनाफ़िक। मुनाफ़िक माण्हू काफ़रनि खां वधीक बदतर ऐं बुछड़ो इंसान आहे। ईमान जंहिंजी दिल में न हुजे ऐं वरी दावा बि ईमान जी करे ऐं अंदर में बुग़्ज़ रखियो वेठो हुजे ऐं अंदर में अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे लाइ अदावत रखियो वेठो हुजे, इहो माण्हू सभिनी खां बुछड़ो तरीन माण्हू आहे। इहा बातिन जी सभ खां ख़राब बीमारी आहे। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त तकब्बुर, हसद, वॾाई, ख़ुदि पसंदी, इहे सभई बातिनी बीमारियूं आहिनि। उन्हनि में सभिनी खां बुछड़ी, बुरी ऐं सभ खां ख़तरनाक बीमारी निफ़ाक़ आहे। सम्झो था? अल्लाह जो क़ुरान थो फरमाए त इन्नल मुनाफ़िकीन फ़ी दरकिल अस्फ़ल मिनन नार, बेशक मुनाफ़िक माण्हू जहन्नम जे ओ हेठें तर्रे में उछलाया वेंदा। सभ खां बुछड़ो अज़ाब उन्हनि खे ॾिनो वेंदो। छाजे लाइ? जो फ़ी क़ुलूबिहिम मरदुन फ़ज़ादहुमुल्लाहु मरदा, उन्हनि जी दिलनि में बीमारी आहे, ओ अल्लाह जे रसूल जे बुग़्ज़ वारी बीमारी, अल्लाह जे नबी वारी बीमारी, अल्लाह जे नबी जे बुग़्ज़ वारी बीमारी, हसद वारी बीमारी। फ़ज़ादहुमुल्लाहु मरदा, जॾहिं अदावत रखे अल्लाह सां, अल्लाह जे दीन सां, मदीने वारे साईं जी ज़ात सां, अल्लाह तो फरमाए पोइ मां अल्लाह उन्हनि जे दिल जी बीमारी खे अञा वधाए छॾींदो आहे, उनजो निफ़ाक़ अञा वधंदो वेंदो आहे। तव्हांजो उन ते मज़बूत थी वेंदा आहिनि, पोइ पंहिंजे उन निफ़ाक़ खे उहे हक़ सम्झंदा आहिनि त असां हक़ ते आहियूं। मुनाफ़िक माण्हू एतिरो त बुछड़ो आहे जो काफ़रनि जे लाइ नबी दुआ घुरनि त अल्लाह क़बूल करे उहे काफ़र मोमिन बणिजी वञनि, काफ़र मरी वञनि। ऐं जेकॾहिं दूर आहिनि त कुफ्र में आहिनि, नबी दुआ थो घुरे मौला हिन खे ईमान जी दौलत अता कजांइ, त अल्लाह ताला जी दुआ, अल्लाह ताला नबी जी दुआ खे अहिड़ो क़बूल फरमाए थो जो काफ़रनि खे अल्लाह हिदायत ॾे थो, उहे मोमिन बणिजी था वञनि। सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु हालत कुफ्र में हुया, नबी सुने दुआ घुरी, अल्लाह ताला फौरन दुआ क़बूल फरमाई। फारूक आज़म उमर ईमान जो आम थंभो ऐं सतून बणिजी वियो, छो त अॻ में कुफ्र में हुयो, नबी जी दुआ उनखे मोमिन बणाए छॾियो। पर मुनाफ़िक एॾा बदतर इंसान आहिनि जो नबी सुने उन्हनि मां के हिकिड़ो सहाबी हुयो, उनजो पीउ मुनाफ़िक हुयो, मरी वियो त उन सहाबी चयो या रसूलल्लाह मुंहिंजे अबे जी बख़्शिश जे लाइ दुआ घुरो। हाणे सहाबी हुयो, आयो, मोमिन हुयो, जो अबे जे लाइ दुआ पियो, नबी खे त ख़बर हुई इहो मुनाफ़िक हुयो उनजो पीउ। पोइ नबी सुने खे अचे उनजो चयो या रसूलल्लाह मुंहिंजे पीउ जे लाइ दुआ घुरो, साईं जन उनजे लाइ दुआ जे लाइ हथ खयां, मौला हिन जी बख़्शिश फरमाइजे। अल्लाह ताला जे क़ुरान फरमायो महबूब इहो मुनाफ़िक आहे, तूं नबी, तूं मुस्तफ़ा, जंहिंजो हर ॻाल्हि हर दुआ मां अल्लाह क़बूल कंदो आहियां, पर इन मुनाफ़िक जे लाइ तूं 70 दफ़ा दुआ घुरी, मां अल्लाह क़बूल कोन कंदुसि। 70 दफ़ा दुआ घुरी, छो जो हुनजी दिलि में अल्लाह जे नबी जे लाइ बुग़्ज़ हुयो, इनाद हुयो, उन मदीने वारे साईं जे लाइ उहो घटि वधि सोचींदो हुयो। मुनाफ़िक कीअं आहे जो बज़ाहिर खणी आबिद हुजे, ज़ाहिद हुजे, हाजी हुजे, गाज़ी हुजे, इबादत गुज़ार नज़र अचे,
पर दिल में निफाक आहे त उनजो न हज क़बूल आहे, न एतकाफ क़बूल आहे, न निमाज़ क़बूल आहे, न रोज़ो क़बूल आहे, न ज़कात क़बूल आहे। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए इन्नल मुनाफ़िक़ीन युख़ादिऊन अल्लाह व हुव ख़ादिउहुम, बेशक मुनाफ़िक पंहिंजी पर में अल्लाह खे फ़रेब ॾियणु चाहिनि था। इबादत जो लिबादो ओढ़े, मोमिननि जी वारी सूरत बणाए, पटको टोपी ॾंदण चादर मस्जिद ऐं साईं मुंहिंजा इबादत, हालांकि उहे खेनि दोखे जी सज़ा ॾेई रहियो आहे। अल्लाह दिल में निफ़ाक़ रखियो वेठा आहिनि, अल्लाह बि उन्हनि खे सज़ा थो ॾे त भली हिन में मुब्तला हुजो। छो उन्हनि जी निशानी इहा जो वेज़ा कामू इला सलात कामू कुसाला, जंहिं वक़्तु निमाज़ लाइ बीहनि था त सुस्ती था कनि। युराऊन अन्नास वला यज़कुरून अल्लाह इल्ला कलीला, माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ, माण्हुनि जे ॾेख वेख जे लाइ अमल कनि था। बज़ाहिर निमाज़ी हाजी बणिजी अचनि था त माण्हू ॾिसनि था मोमिन आहे, पर अल्लाह जो क़ुरान थो फरमाए अल्लाह जो ज़िक्र नथा कनि मगर थोरो। इहे अल्लाह खां परे थी विया आहिनि, इहे मुनाफ़िक़ आहिनि, अल्लाह इन्हनि जी बख़्शिश न फरमाईंदो। अल्लाह उन्हनि ते राज़ी आहे जेके सची दिलि सां ईमान आणण वारा आहिनि। सम्झो था, इन निफ़ाक़ जूं मदीने वारे साईं निशानियूं बयान फरमायूं आहिनि। कसीर तइदाद में अहादीस मुबारका में मुनाफ़िक़नि जूं निशानियूं बयान थियूं आहिनि। उहे निशानियूं ॿुधो, जेकॾहिं उन्हनि मां का निशानी असांजे अंदरि आहे त असां पंहिंजो इस्लाह कयूं, पंहिंजो पाण खे निफ़ाक़ खां बचायूं। छो त मूं अर्ज़ु कयो त मुनाफ़िक़ माण्हू काफ़रनि खां वधीक बदतर ऐं बुछड़ो आहे। छो त हुनजी दिलि में नबी जे लाइ अदावत अची थी वञे, मदीने वारे साईं जे लाइ अदावत अची थी वञे। क़ुरान मजीद में अल्लाह ताला थो फरमाए वइज़ा क़ील लहुम तआलू इला मा अंज़लल्लाहु इला रसूल, जॾहिं उन्हनि खे चयो त वञी अचो जेको अल्लाह नाज़िल कयो आहे हुन ॾे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे अचो। ॿिनि शयुनि ॾे अल्लाह सॾे थो माण्हुनि खे, इला मा अंज़लल्लाहु व इला रसूल, जेको अल्लाह नाज़िल कयो आहे यानी क़ुरान ॾे अचो, ऐं रसूलुल्लाह ॾे अचो, ॿिनि शयुनि ॾे अचो। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए रअयतल मुनाफ़िक़ीन यसुद्दून अन्का सुदूदा, ए मुंहिंजा महबूब तूं मुनाफ़िक़नि खे ॾिसंदे त तोखे पुठी ॾेई हलिया वेंदा। क़ुरान पढ़ंदा, क़ुरान जी तिलावत कंदा, क़ुरान अॻियां खुलियल हूंदो, चवंदा असां क़ुरान ॿिनि ॻाल्हियुनि ॾे सॼो वियो न। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए इला मा अंज़लल्लाहु इला रसूल, अल्लाह जेको क़ुरान नाज़िल कयो ॿियो रसूलुल्लाह, ॿिनि शयुनि ॾे सॼो वियो। हे क़ुरान त पढ़नि था बज़ाहिर माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ, पर नबी सां मोहबत नथा रखनि, नबी सां चाहत नथा रखनि। मुनाफ़िक़त जी वॾे में वॾी निशानी इहा आहे जो हुनजे दिलि में मदीने वारे साईं जी मोहबत न हूंदी। यसुद्दून अन्का सुदूदा, हे नबी तूं ॾिसंदे त उहे तोखे पुठी ॾेई हलिया था वञनि। जेके नबी सां मोहबत न रखनि, नबी सां चाहत न रखनि, मदीने वारे साईं सां उल्फत न रखनि, इहो कॾहिं मोमिन नथो थी सघे। हिनखे न निमाज़ फ़ाइदो ॾींदी, न ॾाढ़ी फ़ाइदो ॾींदी, न मस्जिद में वेहण फ़ाइदो ॾींदो, न रोज़ो फ़ाइदो ॾींदो, न हुनखे अमल साले फ़ाइदो ॾींदो। छो त हुनजी दिलि में नबी सां मोहबत न आहे। नबी सोणे सां चाहत हुजे, मदीने वारे साईं सां मोहबत हुजे, पोइ हुनजी नंढड़ी इबादत अल्लाह हुनखे एॾो अजुर ॾींदो जो होॾा को मुनाफ़िक़ माण्हू लखे इबादतूं करे, हिन जे हिकिड़े सजदे खे अल्लाह हुनजे लखे इबादतुनि ते वधीक तरजीह अता फरमाईंदो। सम्झो था, पहिरीं मुनाफ़िक़ जी निशानी इहा आहे जो हुनजे दिलि में मदीने वारे साईं सां मोहबत न हूंदी, आका करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सां चाहत न हूंदी। अल्हम्दुलिल्लाह हिन दरगाह ते वेहण वारो हर फर्द मदीने वारे साईं सां मोहबत रखण वारो आहे। असां सभिनी खे महबूब सां मोहबत आहे। असांखे त सबक ई असांजे मुर्शिद इहो सेखारियो आहे। शेर पढ़ा दिलबर साईं जो, मुंहिंजी दिलड़ीअ जो दिलबर महबूब मोहम्मद आ, मुंहिंजी दिलड़ीअ जो दिलबर महबूब मोहम्मद आ, रहमत जो पिरी पे कर महबूब मोहम्मद आ। ऐं मोहब्बत सिंधी में चवंदा आहिनि यार वणंदो आहे त यार जो पार बि वणंदो आहे, यार जी ॻाल्हि बि वणंदी आहे। महबूब जी हर अदा वणंदी आहे, हुन में ऐब नज़र न ईंदो आहे। जेको माण्हू नबी सां मोहब्बत जी दावा त करे त मूंखे मोहब्बत आहे,
पर उन दावा खां बाद में उहो महबूब मुस्तफ़ा में ऐब जोई करे त मदीने वारे साईं खे हे इल्म गैब न हुयो, महबूबन करीमन में हे ऐब हुयो, हीअ कमी हुई, हिन शइ जी ख़बर हुई, हिन शइ जी ख़बर न हुई, या हीअ शइ मिली, हूअ शइ न मिली, अल्लाह हे ॾिनो हे न ॾिनो, या तहकीर करे, अहिड़ो कमु करे, अहिड़ी ॻाल्हि करे जंहिंमां मदीने वारे साईं जी ज़ात, शान, मक़ाम, मर्तबे जी कमी ज़ाहिर थिए त इहा बि निफ़ाक़ जी निशानी आहे। न, महबूब मुस्तफ़ा करीम जी ज़ात जे बारे में ईअं चओ त अल्लाह खां बाद में कायनात में हर शइ में शान वारो, इल्म में, हिल्म में, अमल में, इज्जत में, मकाम में का ज़ात आहे त मदीने वारे साईं जी ज़ात। इहो अक़ीदो रखणो आहे। न उन में दलील जी ज़रूरत पवे, न उन में कंहिं ॻाल्हि जी ज़रूरत पवे, बसि पुछणो न आहे त हीअं आहे या हीअं न आहे। न, अल्लाह खां बाद में रब न आहे मदीने वारो साईं। जे ईसा चयो त ईसा रूह अल्लाह जो पुटु आहे, या यहूदियुनि चयो उज़ैर अलैहिस्सलाम अल्लाह जो पुटु आहे। न, असां चवंदासीं हर हाल में मदीने वारो साईं अल्लाह जो बानो आहे, पर अहिड़ो बानो आहे जो मख़लूक में अल्लाह अहिड़ो बानो ॿियो को बणायो ई कोन्हे। नबी सुणे जी हर अदा सां मोहब्बत हुजे, नबी जे मुर्कण जी ॻाल्हि ॿुधे त असांजी दिलि में मोहब्बत पैदा थी वञे, मदीने वारे साईं जी ॻाल्हि अचे, हदीस ॿुधे त माण्हू जी ॻाल्हि में सीने में मोहब्बत भरिजी वञे त यार दुनिया जी वारे जी ॻाल्हि नथो करे, के वॾेरे जी ॻाल्हि नथो करे, हे त मुंहिंजे जानी, मुंहिंजे हबीब, मुंहिंजे जानिब मुस्तफ़ा जी ॻाल्हि करे रहियो। सम्झो था? दिल में तड़प हुजे, महबूब मुस्तफ़ा जे मोहब्बत हुजे, शौक़ हुजे, हता के शहर मदीना जी मोहब्बत बि ईमान जी निशानी आहे। जेकॾहिं नबी जे शहर सां मोहब्बत न आहे त बुज़ुर्गनि फरमाया इहा बि निफ़ाक़ जी निशानी आहे। असांजा क़िबला आलम इन ई जेको शेर मूं पढ़ियो फरमाइनि था, ओ जंहिंजो मुल्क मदीनो शले अल्लाह ॾेखारींदो, जंहिंजो मुल्क मदीनो शले अल्लाह ॾेखारींदो, दिल रोई चवे हर हर महबूब मोहम्मद आ, मुंहिंजी दिलड़ीअ जो दिल बर महबूब मोहम्मद आ। जे तव्हां चाहियो था तव्हांजो सीनो निफ़ाक़ खां पाक थी वञे, तव्हांजी दिल नूर सां मुनव्वर थी वञे, ईमान जो नूर उन जे अंदरि पैदा थी वञे, त पहिरियों अहम तरीन ॾाको इहो आहे जो सीनो पंहिंजो मदीने वारे साईं जी मोहब्बत सां भरे छॾे। जंहिं दिल में महबूब जी मोहब्बत ईंदी उन में निफ़ाक़ न ईंदो, जंहिं दिल में निफ़ाक़ ईंदो उन में नबी जी मोहब्बत न ईंदी। ॻाल्हि सम्झ में आई हले कोन आई? तव्हांजो इबादतूं तॾहिं क़बूल थींदियूं, रोज़ा, निमाज़ूं, मस्जिद में वेहण, नसीहत पिराइण, हदीस ॿुधण, इल्म, अमल, हर शइ तॾहिं क़बूल आहे जॾहिं तव्हांजे दिलि में मदीने वारे साईं जी मोहब्बत हुजे। उन खां बाद में साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सही बुखारी सही मुस्लिम मुत्तफ़क़ अलैहि हदीस आहे त आयतुल मुनाफ़िक़ सलासुन, मुनाफ़िक़ जूं टे निशानियूं आहिनि। घणियूं? टे निशानियूं आहिनि। इज़ा हदस कज़ब व इज़ा वाद अख़लफ़ व इज़ा तुमिन खान। मदीने वारे साईं फरमायो त मुनाफ़िक़ माण्हू जॾहिं ॻाल्हाईंदो त कूड़ ॻाल्हाईंदो, जॾहिं वाइदो कंदो त उनखे पाड़ींदो कोन, पूरो न कंदो, ऐं जॾहिं उनखे अमानत ॾिनी वेंदी त अमानत में ख़यानत कंदो। इहो मुनाफ़िक़ आहे। ऐं ॿी हदीस आहे मुत्तफ़क़ अलैहि, साईं फरमा अरबउन मन कुन्न फीह कान मुनाफ़िक़न ख़ालिसा, जंहिंजे अंदरि टे आदतूं हुजनि, चार आदतूं हुजनि, चार कमनि में भड़ लॻो वेठो आहे, उहा आदत पइजी वई आहे, इहो ख़ालिस मुनाफ़िक़ आहे। इन में को शक ई न आहे त इहो मुनाफ़िक़ न आहे, पक्को कट्टो मुनाफ़िक़ आहे। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, उहे चार ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि? साईं फरमायो इज़ा तुमिन खान, जॾहिं अमानत ॾिनी वञे त ख़यानत करे, इज़ा हदस कज़ब, जॾहिं ॻाल्हाए त कूड़ ॻाल्हाए, व इज़ा आहद गदर, जॾहिं वाइदो करे त धोखेबाज़ी करे, वाइदो पूरो न करे, व इज़ा ख़ासम फजर, ऐं जॾहिं कंहिंसां झेड़ो करे त उन में गारियूं ॾींदो वठे। झेड़ो थींदो आहे, फसाद थींदो आहे, माण्हू माफ़ करे छॾींदो आहे,
या ख़ामोश थी वेंदो आहे या उन में जहिड़ो थिए थो उन में ज़ोर सां ॻाल्हि थी वञे पर हे माण्हू गारियूं ॾींदो बिना हेड़ा तेड़ा तूं हेड़ो। इहे 4 आदतूं जंहिंजे अंदरि हुजनि, मदीने वारो साईं तो फरमायो ख़ालिस मुनाफ़िक माण्हू आहे। जॾहिं ॻाल्हाए त कूड़ ॻाल्हाए, जॾहिं वाइदो करे त पूरो न करे, जॾहिं अमानत ॾिनी वञे त ख़ियानत करे, ऐं चोथो जॾहिं झगड़ो करे त ॻाल्हायो गारियूं ॾे। यादि बीहंदियूं हले कोन बीहंदियूं हदीसूं? अल्लाहु अकबर कबीरा। ऐं मदीने वारे साईं फरमायो मुनाफ़िक जी निशानियुनि मज़ा साईं फरमायो सकुलत सलात अलल मुनाफ़िकीन सलातुल इशा व सलातुल फज्र। मुनाफ़िक माण्हू जी निशानी इहा आहे जो उन ते इशा ऐं फज्र जी निमाज़ ॾाढी ॻरी थी वेंदी आहे। इशा निमाज़ जेॾी महिल ॾींहं जो कमकार करे ईंदो, साईं मुंहिंजा थको मांदो हूंदो, जिस्म में सूर हूंदो, यार हाणे केरु मस्जिद में वञे इशा निमाज़ पढ़े, बसि वेही था रहो, निमाज़ ते न वेंदो। या ईंदो त सुस्त हूंदो, ऐं साईं मुंहिंजा काहिली सां ईंदो, हुन में दिलि न लॻंदी। मस्जिद में ईंदो त चवंदो बसि हाणे मौलवी जल्दी जान छॾे त घर भॼां। सम्झो था यार, एॾी डिघी तिलावत कई अथई, फासिजी विया मौलवी मां, जल्दी करे त जान छॾियूं। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इशा ऐं फज्र मुनाफ़िक ते ॾाढियूं ॻरियूं हूंदियूं आहिनि। इन अस्कल सलात अलल मुनाफ़िकीन सलातुल इशा व सलातुल फज्र। हिकिड़ी निमाज़ इशा जी, ॿी निमाज़ फज्र जी, जंहिंजे मथां ॻरी थी वञे उहो माण्हू मुनाफ़िक आहे। माना इन्हनि ॿिन्ही निमाज़ुनि सां जे मोहबत हुजे त माण्हू मोमिन आहे। शौक़ सां अचे इशा निमाज़ ते, शौक़ सां फज्र निमाज़ ते अचे, ओ पहिरीं सिफ़ में अचे बीहे, तकबीर उला खां अॻु में सुन्नत अचे मस्जिद में अदा करे, त इहा ईमान जी निशानी आहे। ॻाल्हि सम्झ में आई हले कोन आई? ऐं साईं फरमायो निफ़ाक़ जी निशानी इहा आहे जो मन सल्ला लिन्नास युराई, निमाज़ इन नियत सां पढ़े त जीअं माण्हू मूंखे ॾिसनि, रियाकारी करे अमल करे माण्हुनि खे ॿुधाए बाबा अॼु मूं रोज़ो रखियो आहे, बाबा अॼु मूं राति तहज्जुद निमाज़ पढ़ियो हुयो, बाबा अॼु मां इत्काह में वेठो आहियां, फोन ते ॿुधाए बाबा मां इत्काह में थो वियां। हो अॼु त मूं हिकिड़े मौलवी जो इश्तिहार ॾिठो त उहो इश्तिहार ठाहियो अथई फेसबुक ते त मां 10 ॾींहं इत्काह में थो वियां। इश्तिहार ठाहिण जी कहिड़ी ज़रूरत आहे? माण्हुनि खे ॿुधायो बाबा थे मुंहिंजी बाबा हमरा इत्काह में थो वेह, माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ। इन जो माना उथंदे ई अजुर पंहिंजो ज़ाया करे छॾे। जेको माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ अमल करे, मदीने वारो साईं तो फरमायो इहो निफ़ाक़ आहे, मुनाफ़िक माण्हू। ऐं मुनाफ़िक माण्हू जी निशानी आहे, अल्लाह जो क़ुरान तो फरमाए ला यज़कुरून अल्लाह इल्ला कलीला। उहे माण्हू अल्लाह जो तमामु थोरो ज़िक्र कंदा आहिनि, रब खे घटि यादि कंदा आहिनि, अल्लाह जो नालो घटि वठंदा आहिनि। मोमिन जी निशानी इहा आहे त हर वक़्तु हर घड़ी अल्लाह खे यादि कंदा रहंदा, उथंदे वेहंदे हलंदे चलंदे घुमंदे फिरंदे। जेको असांजा क़िबला आलम फरमाईंदा आहिनि त हथ कार सां दिलि यार सां। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए मोमिननि जी निशानी इहा आहे जो उहे सुता पिया हूंदा आहिनि, वेठा हूंदा आहिनि, बीठा आहिनि, यारनि में आहिनि, किथे बि आहिनि, हर हाल में अल्लाह जो ज़िक्र कंदा रहंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांजे अंदरि ईमान पैदा थिए, निफ़ाक़ ख़तम थी वञे, हर वक़्तु अल्लाह जो घणो ज़िक्र कंदा कयो। ऐं जेकॾहिं निफ़ाक़ पैदा थी वञे ऐं दिलि में मुनाफ़िक़त अची वञे त साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बशिरिल मुनाफ़िकीन बिज़ुल्माति यौमल क़ियामा। मुनाफ़िकनि खे क़यामत जे ॾिहाड़े जे अंधेरे जी ख़ुशख़बरी ॾेई छॾियो, ॿुधाए छॾियो उन्हनि खे त क़यामत जे ॾिहाड़े तव्हांजे लाइ को नूर न हूंदो, का भलाई न हूंदी, का चङाई न हूंदी जे तव्हांजे दिलि में निफ़ाक़ पैदा थी वियो। जे ईमान हूंदो, मदीने वारे साईं फरमायो मोमिन ईंदा, मुंहिंजा उम्मती आशिक ईंदा, उन्हनि जा चेहरा ईअं चमकदार हूंदा जीअं चोॾींहं जो चंड चिमकंदो रहंदो आहे। साईं फरमायो मां परे खां सुञाणंदुसि ओ मुंहिंजो उम्मती पियो थो अचे। अर्ज़ कयो या रसूलल्लाह कीअं सुञाणंदो? साईं फरमायो जेके मुंहिंजा हूंदा आहिनि उन्हनि जा मुंहं, उन्हनि जा ॿई हथ ॿई पेर ईअं चिमकंदा जीअं चोॾींहं जो चंड चिमकंदो आहे। वुज़ूअ वारा उज़वा चमकदार हूंदा। मुनाफ़िकनि माण्हुनि जा मुंहं कारा कया वेंदा। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मसलुल मुनाफ़िक कमसल शातिल आयरते बैनल गनमैन। मुनाफ़िक माण्हू ईअं आहे जीअं हिकिड़ी ॿकरी ॿिनि धणनि में विरहाइजी वञे, उनखे ख़बर न पए त मां हिन धण मां आहियां या हिन धण मां आहियां।
केॾी महिल हुन धड़ में वञे, केॾी महिल हुन धड़ में वञे, असुल मालिक जी ख़बर न हुजेसि। मुनाफ़िक माण्हू ईअं आहे, केॾी महिल काफ़रनि सां गॾु वेठो हूंदो, केॾी महिल मुस्लमाननि सां गॾु वेठो हूंदो, ख़बर कोन अथसि त मां मोमिन आहियां या काफ़िर आहियां, हुननि सां पूरो, हुननि सां पूरो। हज़रत क़िबला आलम मुर्शिदनि हिकिड़ो मिसाल बयानु कयो त हमरा हुजे सो मुस्लमाननि जो साईं मुंहिंजा सुन्नियुनि जो मीलाद शरीफ़ थिए त उन्हनि सां गॾु वेठो आहे, वरी साईं मुंहिंजा मोहरम शरीफ़ थिए त हुननि जे मातम में वेठो आहे, वरी साईं मुंहिंजा हो तौहीद कॉन्फ्रेंस थिए त उन्हनि सां गॾु वेठो आहे, वरी साईं हिंदुनि जी होली थिए त उन होली में वेठो आहे, वरी हो ईसाइनि जो क्रिसमस थिए त उन में सभिनी हक़ भरो टोपी पाए वेठो आहे, यहूदियुनि जो उन इबादत खाने में वेठो। अड़े निभागा हे छा थो करी त सभिनी सां पूरो चयो आहे क़यामत में को त जन्नत में वेंदो न, सभई चवंदा त असां हक़ ते आहियूं, भला हिननि मां को त हक़ ते हूंदो, क़यामत में जेको हक़ ते हूंदो मां हुन सां गॾु हूंदो, अलाह खे चवंदो मौला मां हिन सां गॾु आहियां। पर अलाह सां धोखो, इनल मुनाफ़िकीन युखादिऊन अल्लाह, अलाह जो क़ुरान थो फरमाए मुनाफ़िक अलाह खे धोखो ॾियणु चाहिनि था, माण्हुनि खे धोखो ॾियनि, अलाह खे धोखो ॾियनि न। दिलि साफ़ कयो, अलाह खां निफ़ाक़ खां पनाह घुरंदा कयो। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर वक़्तु इहा दुआ घुरंदा, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनन निफ़ाक़, ए मुंहिंजा मौला मूंखे निफ़ाक़ खां बचाए जा, असां तुंहिंजी पनाह था घुरो निफ़ाक़ खां। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा दुआ घुरंदा हुया त ए मुंहिंजा मौला असांजी दिलि खे पंहिंजे ईमान जे नूर सां मुनव्वर फरमा, इहा दुआ साईं जन घुरंदा हुया। मुंहिंजा दोस्तो पंहिंजो पाण खे निफ़ाक़ खां बचायो, मुनाफ़िक़त खां बचायो, पंहिंजे सीने खे इन्हनि बुरनि अमलनि खां बचायो, निफ़ाक़ जी मोहबत खां बचायो। जे सीने में निफ़ाक़ अची वेंदो त अमल ज़ाया थी वेंदा। मार्ज़ करे चुकुसि, ॾाढ़ी रखणु, पटके पाइणु, मस्जिद में वेहणु, इहे एॾा भला अमल आहिनि, एॾियूं भलियूं इबादतूं आहिनि जंहिंजा अजुर सवाब वॾा वॾा अंबार लॻजी था वञनि, पर अल्लाह अकबर जे सीने में निफ़ाक़ अची वञे त हर अमल चट थी था वञनि, हर अमल ज़ाया थी था वञनि। पंहिंजे अमलनि खे ज़ाया न कयो, पंहिंजे अमलनि खे बर्बाद न कयो, पंहिंजे अमलनि खे अल्लाह वटि मक़बूल बनाइण चाहियो था, सचा मोमिन बाना बणिजी वञो त अल्लाह राज़ी थिए, अल्लाह जो हबीब शल राज़ी थिए। अल्लाह ताला असां सभिनी खे शाल अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।